तालिबान रिजीम अहिड़ियूं हालतूं पैदा करे छॾियूं आहिनि जेके 9/11 खां अॻु वारे दौर खां बि वधीक ख़तरनाक आहिनि। सदर आसिम ज़रदारी चयो त पाकिस्तान जो ओभर वारो पाड़ेसरी तालिबान रिजीम जी मदद करे रहियो आहे, जेको न सिर्फ़ पाकिस्तान पर सॼे ख़िते ऐं आलमी अमन लाइ ख़तरो बणी चुको आहे। कुझु पाड़ेसरी मुल्क पंहिंजी सरज़मीन तां दहशतगर्दनि खे पाकिस्तान ख़िलाफ़ कार्रवाइयूं करण जी इजाज़त ॾेई ॾोहनि में शरीक बणिजी विया आहिनि। कुझु मुल्क न सिर्फ़ उन्हनि जी सिधी मदद कनि पिया पर खेनि फ़नी अस्करी वसीला बि फ़राहम कनि पिया। बलूचिस्तान जे बहरान बाबति ख़बर पवण ताईं मसइलो हल न थींदो। माज़ी में जेको कुझु थियो उनखे बदिलाए नथो सघिजे। हिन वक़्तु बलूचिस्तान जा ॿ बहरान आहिनि। हल जा तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। ॿिन्ही बहराननि खे हिकु तरीक़े सां हल करे ग़लती कई पई वञे। दहशतगर्दी जे वाक़िअनि पुठियां भारत आहे। दहशतगर्द पाकिस्तान जे अमुन जा दुश्मन आहिनि। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जाफ़र एक्सप्रेस ते हमले वक़्तु भारत में जश्न मल्हायो वियो। अमन अमान जे लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। पाकिस्तान ऐं मलेशिया जे विच में बहरी भाईवारी वधीक सघारी बणाइण बाबति इतफ़ाक़। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ जो मलेशिया जो सरकारी दौरो। ISPR मौजूदु नेवल चीफ खे कुराल मलेशियन नेवी हेडक्वार्टर में गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। एडमिरल नवीद अशरफ जी मलेशियन नेवी जे सरबराह सां मुलाक़ात थी। ॿिन्ही मुल्कनि जे स्ट्रेटेजिक नुक़्ते नज़र में हमाहंगी ते ॻाल्हि ॿोल। सामूंडी सिक्योरिटी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ अमली सहकार वधाइण ते इतफ़ाक़। ऑपरेशनल सहकार सलाहियत में इज़ाफ़े ऐं गॾियल रद्द अमल ते ख़्यालनि जी ॾेवनि। नेवल चीफ इलाक़ाई इस्तेहकाम में पाक ॿेड़ा जे किरदार खे उजागर कयो। नेवल चीफ मलेशिया जे नेशनल हाइड्रोग्राफिक सेंटर जो दौरो कयो। अॼोकी हड़ताल जी ख़ैबर पख्तूनख्वा जे ट्रांसपोर्टर्स बि मुखालफ़त कई आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद आसिम ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो खयो हो, जंहिंसां मुल्क खे मुतहद रखण जो पैगाम ॾिनो वियो। वॾे वज़ीर जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं चई मसइला पंहिंजी जाइ ते पर वतन सां मोहबत जमहूरियत जे तसलसल ऐं तरक़ी जे लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। IGC जावेद आलम ओडो जी सदारत हेठि सूबाई सतह ते मंशियात माफ़िया ऐं गैर क़ानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि ख़िलाफ़ पुलिस क़दमनि बाबति जाइज़ा इजलास। A+ कैटेगरी जी मंशियात ऐं गुटखा माफ़िया तालीमी इदारनि जे भरपास ऐं मंशियात फ़रोशनि ऐं उन्हनि जे गठजोड़ ख़िलाफ़ मौजूदु ॼाण ऐं पुलिस कार्रवाइयुनि बाबति ब्रीफिंग। IGC हिदायतूं ॾींदे चयो त मंशियात ऐं गुटखा माफ़िया ख़िलाफ़ केस दाख़िल करण में ग़फ़लत कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। कराची में स्ट्रीट क्राइम जी मजमूई सूरतहाल में वाज़े बहितरी आई आहे, जंहिंखे वधीक मुस्तहकम करण जी ज़रूरत आहे। गैर क़ानूनी तौर रहंदड़ ऐं वापसि मोकिलियल परॾेहिनि जी डेटा नादरा खां तस्दीक़ कराइण बाबति महफ़ूज़ बणाई वञे। काज़ी अहमद वजो 15 ॾींहं शादी कंदड़ नौजवान सोटनि हथां गोलियूं हणी क़त्ल। ॻोठ सूमर जोखियो में ॻोठ अंजुमन वासी 53 वरनि जे नवीद जोखियो खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। मक़तूल जो सोट गुलाम रसूल जोखियो जो चवण आहे त बिलावल जोखियो रसूल बख़्श असांजा सोट आहिनि, जेके दावत ते ॻोठ आयल नवीद खे संगवादी तकरार तां फायरिंग करे क़त्ल करे फ़रार थी विया। सखे में शादी ख़ुशी में हवाई फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। ज़ख़्मी वीर सेक्शन थाणे जी हद बंद रोड वारे इलाइक़े में शादी ख़ुशी में हवाई फायरिंग के फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो हाफ़िज़ रऊफ़ गोली लॻण सबबि मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी। उमरकोट वासी नौजवान हैदराबाद इंडिया पुरस्कार तौर गुम वारिस परेशान। आमिर कुंवर कासिमाबाद मां पुरस्कार नमूने गुम थियो। नौजवान जे पीउ जो चवण आहे त पुटु 4 ॾींहं अॻु घरां निकिरी हैदराबाद पहुतो, जितां गुम थियो। कंहिंसां दुश्मनी न आहे। पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। एप्स्टीन फाइल जे इंकशाफनि खां पोइ दबाव ऐं ख़ौफ़ सबबि मोदी गोॾा मोड़े छॾिया। भारतीय मुखालिफ़ धुर वापारी मुआहिदे खे इंकशाफनि जे ख़ौफ़ खां अमरीका आरो झुकण करार ॾेई छॾियो। कांग्रेस जो चवण आहे त ट्रंप सस्तो रूसी तेल ख़रीद करण ते भारत मथां 25% टैरिफ लागू कयो हो। मोदी तरफ़ां गोॾा खोलण सां भारतीय मैशत ऐं सिफ़ारतकारी ते नाकारी असर पवंदा। मोदी तरफ़ां दबाव में क़ौमी मौक़िफ़ तां हटण नाकाम सिफ़ारतकारी नाकामी आहे। इंतहा मरकज़ अफ़गानिस्तान आलमी अमन जे लाइ संगीन चैलेंज आहे। बैनुल अक़वामी बिरादरी मुतफ़क़ा तौर ते तालिबान हुकूमत खे नाक़ाबिल एतबार इलाक़ाई सलामती जे लाइ वॾो चैलेंज करार ॾिनो। अफ़गान मैगज़ीन
अफगान इंटरनेशनल मौजूद आलमी तजनिगारनि जो चवण त मौजूदा तालिबान हुकूमत गैर मुस्तकिम ऐं आर्ज़ी ताक़त ते ॿधल आहे। सीनियर रूसी तजनिगार चयो त तालिबान जो पॉलिसीज़ गैर मुस्तकिम हुक्मरानी ऐं अवामी बेचैनी जी अकासी कनि थियूं। तालिबान जो ख़राब सियासी रवैयो घणे वक़्त ताईं ताक़त बरक़रार रखण जे क़ाबिल न हूंदो। टनोर इमखान भरिसां बस जे टक्कर में 3 ॿार फौत थी विया। ज़ाइरनि सां भरियल बस नैनिंग शरीफ़ ज़ियारत तरफ़ वञी रही हुई त खाई भरिसां शेख बिरादरी जे ॿारनि ते चढ़ी वई। 3 ॿार थॾे ते फौत, 4 ज़ख़्मी थी पिया। ॻोठाणनि मौजूदु ॿारड़ा रोड किनारे ख़ैरात घुरण जे लाइ बीठल हुआ त तेज़ रफ़्तार बस कंट्रोल विञाए मथनि चढ़ी वई। हादसे खां पोइ पुलिस बस खे तहवील में वठी छॾियो। मिठी में 2 ॾींहंनि वारो पहिरियों थराट नुमाइशी मेलो शुरू। थराट नुमाइशी मेले जो नाले वारे आर्टिस्ट प्रोफेसर नादिर जमाली ऐं नौजवान आर्टिस्ट रवि टुहाणी इफ़्तिताह कयो। मेले में पेंटिंग, मुजस्मा साज़ी, कैलीग्राफी, ड्राइंग ऐं क्राफ्ट जी नुमाइश कई वई। सेवण में लाल शहबाज कलंदर जे उर्स जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी। दरगाह कलंदर जी सिक्योरिटी इंतिहाई सख़्त। शहर जे दाख़िली ख़ारिजी रस्तनि ते पुलिस ऐं रैंजर्स जा जवान मुक़रर। शहर जी ड्रोन कैमरा ज़रिए निगरानी कई पई वञे। अॼु शाम शहबाज ऑडिटोरियम में बी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वेंदी। शहबाज कलंदर जी ज़िंदगी ते रोशनी विधी वेंदी। मेला ग्राउंड ते सिंधी सक़ाफ़ती रांदि मल जा मुक़ाबला थींदा। मुल्क जे कुंड कुड़छ मां मल पहलवान शिरकत कंदा।